नाज़रीन, सिंध जे राजधानी वारे शहर कराची में रोज़ रोड हादसा मामूल बणिजी विया आहिनि। उन सां गॾोगॾु रोडनि जी हालत पिणु ख़राबु थी वई आहे। न सिर्फ़ु एतिरो पर कराची अंदरि स्ट्रीट क्राइम बि रोड जे टुटण जे करे ऐं रोडनि जे हालत ख़राबु हुजण जे करे वधे पियो। इन सॼी मामलनि ते ॻाल्हाइण लाइ अॼु असीं DIG ट्रैफ़िक कराची जे ऑफिस में मौजूदु आहियूं, जिते असां सां गॾु DIG ट्रैफ़िक अमन नवाज़ साहब गॾु आहिनि। उन सां ॻाल्हि कंदासीं। सर, इहो ॿुधायो त हीअ जेके ओवरऑल रोड ट्रैफ़िक जाम थी पई ऐं रोडनि जी हालत बि ख़राबु थी पई आहे, छा रोडनि जो ख़राबु हुजण जे करे स्ट्रीट क्राइम ऐं उन सां गॾु जेके ट्रैफ़िक आहे या वरी जेके हादसा आहिनि उहे इन रोडनि जे करे थिए थो पियो? जी, कंहिं हद तक इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। जिथे किथे ट्रैफ़िक स्लो थी वेंदी आहे हुते जेको आहे न वधीक चांस हूंदो आहे त हुते फुर बि थी सघे। ऐं उन के अलावा इहो हूंदो आहे यूजुअली जेका ॻाल्हि आहे त जेका मेन रोड्स आहिनि जॾहिं उहे ख़राबु थींदियूं आहिनि त पोइ जेका घर अचण वञण वारा हूंदा आहिनि, कम्यूटर्स आहिनि, उहा अनफ्रीक्वेंटेड रोड्स वठंदा आहिनि। ऐं अनफ्रीक्वेंटेड रोड्स यूजुअली उहा हूंदियूं आहिनि जेका घिटियूं हूंदियूं आहिनि, उते प्रॉपरली लिट बि कोन हूंदी आहे ऐं उते जेको आहे एतिरी ट्रैफ़िक बि कोन हूंदी आहे। त पोइ जेका ही पुर करण वारा हूंदा आहिनि उहा उन्हनि खे ख़बर हूंदी आहे त कुझु न कुझु माण्हू इहा ख़राबु रोड हुजण जे करे हिन घिटी में अची सघनि था। पोइ हुते उहो जेको न नाको लॻाए इंतज़ारु कंदा आहिनि त हिते को न को अहिड़ो अचे त जंहिंसां हू फुर करे सघनि। त कंहिं हद तक इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त रोडनि जी कंडीशन जे करे स्ट्रीट क्राइम में बि इज़ाफ़ो थिए थो। रोड हादसा त इहो आहे त मोस्टली जेका रोड हादसा आहिनि उहा नेग्लिजेंस, ड्राइवर जी नेग्लिजेंस जे करे हूंदा आहिनि। किथे किथे इहा बि आहे त जेका इंजीनियरिंग फॉल्ट्स आहिनि रोड्स ते, ऐं जीअं जेकॾहिं कुझु इंटरसेक्शन्स अहिड़ा आहिनि या कुझु जेका ट्रैफ़िक मर्जिंग जा पॉइंट्स अहिड़ा आहिनि, उहा प्रॉपरली जेको इंफ्रास्ट्रक्चर डेवलप थिए पियो उहा इंजीनियरिंग जे हिसाब सां उन में कुझु फ्लॉज़ आहिनि। उन जे करे रोड एक्सीडेंट वधीक हूंदा आहिनि। ऐं किथे न किथे जेको आहे जॾहिं तव्हां ॾिसो था त सभ खां वधीक जहिड़ा विक्टिम्स आहिनि रोड एक्सीडेंट्स में उहे मोटर साइकिल वारा आहिनि या पेडेस्ट्रियन आहिनि। ऐं ॿिन्ही सूरतनि में पेडेस्ट्रियन वारी सूरत में इहो हूंदो आहे त माण्हू जेको आहे न हू रोड पेडेस्ट्रियन ब्रिज जे ज़रिए क्रॉस करण जे बजाए जेको आहे न डायरेक्ट कंदा आहिनि, या जेको जिथे पेडेस्ट्रियन ब्रिज न आहे उते बि जेको आहे न माण्हू जेको आहे न जल्दी जेको आहे न रोड क्रॉस करण जी कोशिशि कंदा आहिनि, उन में एक्सीडेंट थींदा आहिनि। अमूमन जेको आहे इहे जेका पेडेस्ट्रियन जा एक्सीडेंट हूंदा आहिनि उहो इहो हूंदो आहे त फास्ट मूविंग रोड आहे, विच में जेको फुटपाथ या मीडियन आहे उन ते प्लांटेशन आहे, उहे उते बीठा हूंदा आहिनि त थोरो ट्रैफ़िक स्लो थिए त मां रोड क्रॉस कयां। पर राति जे टाइम ते उहो जेको गाॾी वारो अचण वारो हूंदो आहे उन खे उहो जेको विच में माण्हू बीठो हूंदो उहो नज़र न ईंदो आहे। को आहे ट्रैफ़िक पुलिस कराची जो नंबर 1 प्रायोरिटी असां हिन महिल ॾियूं पिया वन वे जी वॉयलेशन ते। वन वे जी वॉयलेशन ते असां हिन महिल डेली जा तक़रीबन 1500 खनि चालान जेको आहे न उहो कयूं पिया। ऐं उन में पोइ जेको वन वे जो वॉयलेटर हूंदो आहे असां उन खे जेकॾहिं हुन ॿी वॉयलेशन सेकेंडरी वॉयलेशन बि कई हूंदी आहे त असां उन खे उहो बि चालान कंदा आहियूं। मीन्स जेको हिकिड़ो मोटर साइकिल वारो वन वे जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे ईंदो आहे त पोइ असां उन खे सेकेंडरी वॉयलेशन जेकॾहिं हुन हेलमेट न पातो आहे त उन जो बि चालान ॾींदासीं। जेकॾहिं हुन वटि ड्राइविंग लाइसेंस न आहे त उन जो बि चालान ॾींदासीं। माना मक़सदु असांजो इहो आहे त असां गाॾी उहा रोकींदासीं जेका मूविंग वॉयलेशन करे पई। असां रुगो जेको आहे न उन खे फॉर द पर्पज़ ऑफ चालान जेको आहे उहा गाॾी नथा रोकूं। असां फॉर द पर्पज़ ऑफ इन्फोर्समेंट, फॉर द पर्पज़ ऑफ मैनेजमेंट जेको आहे न गाॾियुनि खे रोकूं था। वॾी महिरबानी DIG ट्रैफ़िक अहमद नवाज़ जी। अवां ॻाल्हि ॿुधी, जंहिंजो चवणु आहे त ख़ासि तौर ते कराची में जेके मोटरसाइकिल सवार हूंदा आहिनि उहे जेके नज़रअंदाज़ कंदा आहिनि ट्रैफ़िक जी कानूननि खे, उनखां पोइ उन्हनि जा अहिड़ा हादसा थींदा आहिनि। अॼु ॾींहुं त हिन साल जो जेको अंग ख़र तव्हां ॿुधो त 150 खां वधीक जेको आहे सो अहिड़े अजल जो शिकार थिया आहिनि रोड जे हादसनि में। उन सां गॾु अनरिपोर्टेड केस उनखां वधीक, यानी कि जेके सेल्फ पंहिंजे पाण जेके टकराइजी करे जेको आहे हिन रोड हादसे जो
शिकार थींदा आहिनि उन्हनि में 300 जो अंक ॿुधायो पियो वञे। उन सां गॾोगॾु DIG ट्रैफिक कराची जे शहरनि खां इहा पिणु अपील कई आहे त जेके थोरो इंतज़ारु कनि, न वञण खां बहितर आहे त घर देरि सां पहुचनि, पर बसियुनि में जेको आहे गैर ज़रूरी मथां टंगिजी या जेको आहे सो मथे वेही करे पंहिंजी जान खे ख़तरे में न विझनि। कैमरामैन हालार काज़ी सां गॾु अब्दुल्ला सुलंगी, KTN न्यूज़, कराची।